अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आऊं आहियां अवां जी होस्ट ज़ोया ब्लोच। दुआ आहे जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महकंदा रहो, मुरकंदा रहो। ऐं नाज़रीन हाणे थधी थधी मौसम बि आहे ऐं सुठा ॾींहं हींअर हलनि पिया सभिनी जा ऐं हर को माशाअल्लाह ख़ुशि आहे। छो जो जॾहिं असांजो जेको हिकिड़ो ज़ाहिरी तरह सां जेको इन्वायरमेंट आहे या जेका वेदर हलंदड़ हूंदी आहे या जेका क्लाइमेट आहे उहा बि असां ते घणी जेका आहे न असरअंदाज़ थिए थी। सो उन सां छा थींदो आहे जो असां जॾहिं थधी थधी मौसम हूंदी आहे त असां सुठा हूंदा आहियूं, असांजो ज़हन जेको आहे फ्रेश हूंदो आहे, थधा थधा हूंदा आहियूं। ऐं जॾहिं गर्मियूं हूंदियूं आहिनि त असांखे गुस्सो बि घणो तेज़ ईंदो आहे, कावड़ बि तेज़ हूंदी आहे। सो नाज़रीन बहरहाल जॾहिं गर्मियूं हूंदियूं आहिनि या का अहिड़ी सिचुएशन हूंदी आहे तॾहिं माण्हू पंहिंजे पाण ते कंट्रोल करे उन तरह सां कावड़ करणु सुठी ॻाल्हि न आहे असांजी सिहत लाइ। सो पंहिंजी सिहत जो जाम सारो ख़्यालु रखंदा कयो, छो जो सिहत ई आहे जंहिंसां असां को बि अगरि कमु करणु चाहियूं था त असांजी अगरि सिहत या असांजी जेका तबियत नासाज़ हूंदी आहे त यकीनन असां को बि कमु सही तरह सां सर अंजाम न ॾेई सघंदा आहियूं। सो हुन सां गॾोगॾु जेको आहे हींअर करोना जी जेका सिचुएशन आहे उनखे बि असांखे मुंहुं ॾियणो आहे ऐं करोना वैक्सीन जेका आहे उहा टाइम सां लॻाइणी आहे। जंहिं न लॻाई आहे ऐं उहे बि इन में हिसो वठी करे ऐं हिकु सुठो शहरी हुजण जो सबूत ॾियनि ऐं इहा ई सुठी ॻाल्हि आहे त ईअं ई असां छुटकारो हिन शइ खां बीमारी खां वबा खां हासिल करे सघूं था। सो नाज़रीन हुन सां गॾोगॾु तालीम जेका आहे हुन ते बि असांखे घणो ध्यानु ॾियणो पवंदो, छो जो तालीम ते असां इलाही पुठिते पियल आहियूं। न सिर्फ़ु तालीम उहा जेका असां स्कूल्स में वेही पढ़ायूं था, कॉलेजिस में वेही या यूनिवर्सिटी में वेही पढ़ायूं था, पर हुन सां गॾोगॾु असांखे पंहिंजी जेका नॉलेज आहे हुन में बि इज़ाफ़ो करणो पवंदो। काफ़ी अहिड़ा टेस्ट थींदा आहिनि जंहिंमें असां नाकाम थी वेंदा आहियूं ऐं असांखे सम्झणु खपे त असां ईअं खणी चऊं त असां केतिरे पाणी में आहियूं, असां पंहिंजे पाण खे तोरियूं त असांखे केतिरी नॉलेज जी ज़रूरत आहे ऐं बाक़ी दुनिया जेका आहे उहा केॾांहुं वञी रही आहे ऐं उहो कीअं जेका आहे उहा तरक़ी करे रही आहे। इहे सभु शयूं असां जे ज़हन ते डिपेंड कनि थियूं त असांजो ज़हन जेको आहे इर्द गिर्द जेका बि माहौल में जेको थिए पियो उनखे केतिरो ऑब्ज़र्व थो करे ऐं करणु खपे। ईअं ई आहे त दुनिया सां गॾु जेकॾहिं हलंदासीं तॾहिं असां जेको आहे न हिकिड़ो ईअं खणी चऊं त मुतमइन रही सघंदासीं ऐं जॾहिं दुनिया असां खां अॻिते निकिरी वेंदी आहे असां पुठिते रहिजी वेंदा आहियूं तॾहिं बि असां लाइ जीअणु मुश्किल थी वेंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे दुनिया पोइते हूंदी आहे, असां अॻिते हलणु लॻंदा आहियूं तॾहिं बि असां पोइते रहिजी वेंदा आहियूं या तॾहिं बि असां नाकाम थी वेंदा आहियूं। सो इहो वॾी शइ हूंदी आहे त असांखे पंहिंजी ज़िंदगी उअं गुज़ारणी आहे ऐं ख़ुशि रही करे हर माण्हू सां हर इंसान सां सुठो पेश अचे, कुर्ब सां पेश अचे ऐं यकीनन हर माण्हू रेस्पेक्ट घुरे थो। जॾहिं असां चाहियूं था असांजी को रेस्पेक्ट करे त असांखे ॿियनि जी रेस्पेक्ट करणी पवंदी ऐं हुन सां गॾोगॾु ॿिया जेके आदाब आहिनि, जेके फज़ीलतूं आहिनि, जेके इख़लाक़ आहिनि उहे बि असांखे अपनाइणु खपनि। छो जो माउ पीउ त हूंदा ई आहिनि जेके असांजी सुठी तरबियत कंदा आहिनि ऐं चाहींदा आहिनि त असां सुठे खां सुठो जेको आहिनि दुनिया में परफॉर्म कयूं, न सिर्फ़ु एजुकेशन जे हवाले सां पर असांजी उथणी वेहणी, असांजो ॻाल्हाइणु ॿोलाइणु हर शइ माना रखे थी। सो नाज़रीन इहे सभु शयूं जेके आहिनि इन्हनि सभिनी ते जॾहिं असां ईअं खणी चऊं त हिकिड़ी ग्रिप असां में अची वेंदी त यकीनन इहा बि ईअं खणी चऊं त कामयाबी जी असांजी शुरूआत आहे। ऐं नाज़रीन खोड़ सारा मसइला थींदा रहंदा आहिनि मुआशिरे में, उन्हनि सभिनी खे बि असांखे ॾिसणो आहे ऐं इलाही भेरा ईअं थींदो आहे जो असां ईअं चवंदा आहियूं त नो कंसर्न ऑफ फाइन, ही हिकु ठीकु आहे जेको बि आहे जंहिंजो बि मसइलो आहे त असां हिकु पासे रहूं ऐं असां जेकॾहिं विच में वेंदासीं त फासी वेंदासीं। ईअं न हूंदो आहे, ज़ाहिर आहे हीउ जेको मुआशिरो आहे जीअं असांजो घर पंहिंजो हूंदो आहे उन में अगरि असांजो भाउ या भेण या भेणूं पाण में या को घर में अहिड़ो फर्द आहे जेको विड़ी पवंदो आहे या पाण में उन्हनि जो झेड़ो थी वेंदो आहे त असां छा कंदा आहियूं उन्हनि खे ठाहिण जी कोशिशि कंदा आहियूं या उन्हनि खे उन्हनि शयुनि लाइ सम्झाईंदा आहियूं त ईअं न करणु घुरिजे या हीअ जेका कमी कोताही आहे ईअं न हुजणु खपे। त मुआशिरे में बि असां हिकिड़े सुठे फ़र्द हुजण जी हैसियत सां असांजी इहा ज़िमेदारी आहे त जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जो जेकॾहिं पाण में कुर्ब आहे त सुठी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं हू थोरी ॻाल्हि ते अगरि उन्हनि जो तकरार थो थिए त उन्हनि खे ठाहिणु घुरिजे। ऐं इहा ई शइ आहे ज़ाहिर जॾहिं असां नाइंसाफ़ियूं थींदे ॾिसूं था इन मुआशिरे में ऐं हिते कंहिंसां बि कुझु कॾहिं थिए थो ऐं असां उन्हनि सां गॾु पंहिंजी जेका आवाज़ु आहे उहो कोन था उथारियूं ऐं ईअं बि थी सघे थो कॾहिं इहो असांजे घर में बि थी सघे थो ऐं कॾहिं असां सां बि थी सघे थो ऐं कोई न ईंदो ऐं असां अकेला रहिजी वेंदासीं। सो इन तरह सां छा हूंदो आहे जॾहिं अवां ॿियनि जे मसइलनि में अचो था, मसइलनि में ईअं अचण जो मतिलबु न आहे त उन्हनि जे मसइलनि खे वधीक
वधाइजे, कोशिशि कजे उन्हनि खे घटाइण जी कोशिशि कजे ऐं उन्हनि जो जेको आहे सुलह पाण में कराइजे। ऐं पर जेकॾहिं ॾिसो था त कंहिं सां नाइंसाफ़ी थिए पई त उनखे इंसाफ़ ॾियारण जी बि कोशिशि कयो। सो नाज़रीन, इहा ई ज़िंदगी आहे ऐं इहा ई दुनिया आहे, इहा ई यूनिटी आहे। इहा जेकॾहिं यूनिटी असांजी क़ाइमु रही त यकीनन असां हिन दुनिया में हिन मुआशिरे में तरक़ी करे सघूं था। सो नाज़रीन, अॼु खां जेके असां सां गेस्ट आहिनि उन्हनि सां बि कुझु इन तरह जूं असां ॻाल्हियूं करण वारा आहियूं। सो अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 022210285 डायल करे अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। ऐं नाज़रीन, हीउ प्रोग्राम जेको आहे फेसबुक ते बि लाइव आहे, उते बि तव्हां असांखे जॉइन करे सघो था। ऐं फेसबुक ते जॾहिं वेंदा मेहरान टीवी जे नाले सां पेज आहे, उन ते जीअं ई वेंदा पहिरीं जेका वीडियो हूंदी उहा इहा ई हूंदी त असांजो हीउ लाइव प्रोग्राम हूंदो। ऐं उन सां गॾोगॾु हीउ प्रोग्राम जेको आहे हीउ राति जो बि रिपीट थींदो आहे। जॾहिं सुबुह जो इलाही अहिड़ियूं मसरूफ़ियतूं हूंदियूं आहिनि, असां प्रोग्राम न ॾिसी सघंदा आहियूं, पर राति जो 1 बजे वरी रिपीट थींदो आहे, उन टाइम तव्हां ॾिसी सघो था। ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन, हीउ प्रोग्राम जेको आहे यूट्यूब ते शाम जो अपलोड थी वेंदो आहे। उन ते मेहरान टीवी ऑफिशियल जे नाले सां चैनल आहे, उनखे बि तव्हां सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं बेल आइकॉन जेको आहे उनखे क्लिक करणु न विसारियो। सो नाज़रीन, असां सां गॾु जेके महिमान आहिनि, हाणे इंतज़ारु न, हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु ऐं अव्हांखे जेको आहिनि वेट कोन कराइबो। असां सां गॾु जेके आहिनि से आहिनि मुमताज़ ज़रवार, अगूणा जनरल सेक्रेटरी आहिनि डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन मीरपुर ख़ास, अगूणा मेंबर आहिनि डिस्ट्रिक्ट काउंसिल मीरपुर ख़ास। ऐं उन सां गॾोगॾु समाजी कारकुन आहिनि ऐं सोशल एक्टिविस्ट आहिनि, ईअं खणी चऊं। ऐं उन खां अलावा एडवोकेट आहिनि हाई कोर्ट में। भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में। सर, अची करे प्रोग्राम सुबह महिराण में कीअं लॻो अव्हांखे? बेहतरीन, इंतहाई हिकिड़ो पॉपुलर प्रोग्राम आहे ऐं जंहिंखे माण्हू लाइक कनि था, माण्हू सुबुह जो उनखे ॾिसनि था ऐं सुठो मैसेज हिकिड़े प्रोग्राम मां डिलीवर थिए थो, माण्हुनि ताईं पहुचे थो। नयूं नयूं ॻाल्हियूं उन्हनि ताईं पहुचनि थियूं, नवां ख़्याल पहुचनि था, मुख़्तलिफ़ ख़्याल पहुचनि था उन्हनि ताईं। त माण्हू खे सुबुह जो ई जेकॾहिं हिकिड़ा मुसबत ऐं बहितरीन पैगाम के मिली वञनि ऐं सुठा ख़्याल मिली वञनि ऐं उन्हनि ख़्यालनि सां वरी माण्हू पंहिंजे धंधेदारी सां ऐं कमकार सां लॻी वञे, त इहा मुंहिंजे ख़्याल में वॾी ॻाल्हि आहे सुबुह महिराण जी, जो उते तव्हां जेको हिकिड़ो उन्हनि खे सुठो मैसेज ॾियो था कोविड जे हवाले सां, सिहत जे हवाले सां या मुख़्तलिफ़ समाजी हवालनि सां, तव्हां उन्हनि खे हिकिड़ो सुठो मैसेज बि ॾियो था ऐं मैसेज ॾियारियो बि था, मुख़्तलिफ़ तव्हां गेस्ट वग़ैरह इनवाइट करे उन्हनि खे। हमेशह इहा ई कोशिशि रहंदी आहे सुठा सुठा सुलझियल असां गेस्ट इनवाइट कयूं ऐं जंहिंजे थ्रू असांजे व्यूअर्स खे कुझु शऊर मिली सघे। ऐं यकीनन ही दुनिया, ही ज़िंदगी आहे सिखण लाइ, हिन में सिखण ई घुरिजे। सो सभ खां पहिरीं असां अव्हां खां इहो पुछणु चाहींदासीं, हिकु वकील जी सुबुह कीअं थींदी आहे? वकील जी सुबुह त हिकिड़ी आम माण्हुनि जी हूंदी आहे जेकॾहिं ॾिसिजे त, पर उनखे सुबुह जो इंतिहाई मुस्तक़िल मिज़ाजी सां तयारु थी रोज़ानो रूटीन हिकिड़ो आहे, जेको रूटीन आहे जंहिं मां माण्हू बेज़ार थी पवंदा आहिनि त भई रोज़ सुबुह जो सवेर उथिजे ऐं उथी तयारु थी, कहिड़ी बि मौसम हुजे, कहिड़ा बि ॾींहं हुजनि, गर्मियूं हुजनि, सर्दियूं हुजनि, बरसातूं हुजनि, तूफ़ान हुजनि, पर वकील खे पंहिंजे टाइम ते कोर्ट पहुचणो आहे लाज़मी, छाकाणि उते साइल इंतज़ारु कंदड़ हूंदो आहे, उते क्लाइंट वेठो आहे केस हलण जे इंतज़ार में, जज साहब, कोर्ट, अदालत, ईअं त उन जे करे वकील जी सुबुह इहा ई आहे त हुनखे कंहिं बि हालत में हुनखे कोर्ट ताईं ज़रूरु पहुचणो आहे। उहा हुनजी कमिटमेंट आहे। उनखे सफ़ा इंतिहाई कंहिं माना हालतूं के अहिड़ियूं हुजनि जंहिं मंझि हू ख़ुदि न पहुची सघे त उहा ॿी ॻाल्हि आहे, को कंहिं हादसाती सूरत में। बाक़ी त वकील जी ज़िंदगी आहे सुबुह ई आहे त हुनखे पहिरियां अची जेका कोर्ट जेका आहे उन में हाज़िर तमामु बहितरीनु आहे। इहा ई असांजी ज़िम्मेदारी आहे, जेका ड्यूटी आहे उहो टाइम ते सर अंजाम ॾिजे। अच्छा सर, शौकत हुसैन शोरो साहब जेके अदीब आहिनि, राइटर आहिनि, कहाणीकार, ऐं उहा असां खां विछड़ी विया आहिनि ऐं उन्हनि जो जेको आहे न ड्रामा राइटिंग्स बि आहिनि उन्हनि जो, उन जे बारे में अव्हां छा चवणु चाहींदा? हिकिड़ो वॾो लॉस आहे असांजो। वॾो नालो शौकत हुसैन शोरो, मुंहिंजे ख़्याल मंझि जेका अॼु जी टही जा जेके राइटर हूंदा त उन्हनि ज़रूरु हितां खां सिखियो हूंदो ऐं हिकिड़ी इंतिहाई संजीदा शख़्सियत हुआ पाण शौकत हुसैन शोरो साहब, ऐं भलोड़ राइटर
ऐं सिंधी ड्रामा जेके माना इब्तिदाई जेके हिकिड़ा जेके मशहूरु थिया पॉपुलर थिया उन में उन्हनि उन टई मंझां शौकत हुसैन शोरे साहिब जो नालो हो ऐं वॾा नाला जेके सिंध जा चऊं या पाकिस्तान जा या हिंद ऐं सिंध जा उन्हनि में शौकत हुसैन शोरे साहिब जो नालो उहो यादि रहंदो ताहयात उहो ज़िंदा रहंदो उहो ड्रामनि जी सूरत में ऐं उन कहाणियुनि जी सूरत में ऐं उहे कहाणियूं त उहे ज़िंदा रहंदियूं उहे किरदार उन जा ज़िंदा रहंदा उहे बिल्कुलु अच्छा सर अहिड़ा जेके हीरा हूंदा आहिनि या अहिड़ा जेके माणिक मोती हूंदा आहिनि जेके असां खां ज़ाहिरी तरह सां त विछड़ी वेंदा आहिनि पर उन्हनि जूं यादूं उन्हनि जा जेके किरदार या उन्हनि जूं जेके ख्वाहिशूं कोशिशूं जेके आहिनि सोसाइटी लाइ आहिनि उहे ज़िंदा रहंदियूं आहिनि सो इहा ई शइ आहे त असांखे महिनत करणु घुरिजे ऐं अव्हां छा था ॾिसो त जेके असांजा हींअर जेका न्यू टैलेंट आहे उहो केतिरी महिनत करे रहियो आहे केतिरो अॻिते अची रहियो आहे ॾिसो शौकत हुसैन शोरे जो नालो था वठो जी त हिकिड़ो इदारे जी शकिल में उहो नज़र थो अचे तव्हांखे इंस्टीट्यूशन जी शकिल में ऐं अॼु जे नौजवान खे जेके अॼु जेके वसीला आहिनि कल्ह उहे न हुआ कल्ह ओड़ी दुनिया न हुई कल्ह ओड़ी डिजिटल दुनिया न हुई अॼु हिकिड़ी डिजिटल दुनिया आहे डिजिटल दौर में जेको आहे सो रहूं था जियूं था ऐं अॻे दौर जे उन्हनि माण्हुनि खां उन्हनि ॾहनि माण्हुनि खां ॿ वधीक ॾिसूं पिया त उहे दुनिया जूं समूरियूं शयूं पंहिंजे खीसे में खणी हलूं था पंहिंजे लैपटॉप में पंहिंजे मोबाइल में खणी हलूं था त अॼु जे जेको नौजवान आहे उन वटि कल्ह जी सूरत में अॼु उन वटि तमामु घणियूं सहूलियतूं आहिनि ऐं हू वधीक कॉम्पीट करे सघे थो वधीक हालतुनि सां विड़ी सघे थो झेड़े सघे थो ऐं उहे ॾिसो बि पिया तव्हां मुख़्तलिफ़ अहिड़ा मंज़र अहिड़ा वाक़िया ऐं अहिड़ा मंज़र नज़र अचनि था त अॼु जो नौजवान जेको आहे उहो घणो अॻिते आहे ऐं दुनिया में वधीक बाक़ी हाणे असांजूं समाजी हालतूं कीअं कहिड़े क़िस्म जूं आहिनि उहो हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे पर अॼु जे दौर जो जेको नौजवान आहे उन खे कॉम्पीट जे लाइ हिकिड़ी वॾी वसी फील्ड आहे ऐं हू हिकिड़े इंस्टीट्यूशन तौरु हू कमु करे सघे थो सही बहितरीनु अच्छा सर तालीम जो निज़ाम जेको आहे उनखे कीअं था ॾिसो ऐं केतिरो शागिर्दनि सां इंसाफ़ थिए पियो त ज़ाहिर आहे उन्हनि जो बुनियादी हक़ आहे तालीम ऐं उन्हनि खे उन तरह सां तालीम जे करे शागिर्दनि खे न मिली सघे त इहा नाइंसाफ़ी चइबी तइलीम खे ॾिसूं पिया त तइलीम वापार जी सूरत में बि हिकिड़ो कारोबार बिज़नेस जी शकिल बि वठे पियो बिल्कुलु ठीकु आहे त छाकाणि त प्राइवेटाइज़ शयूं थींदियूं पियूं वञनि ऐं जेकॾहिं हिकिड़ो प्राइमरी जो स्कूल उहो बि जेकॾहिं उते बि पैसनि सां तव्हांखे तइलीम मिले प्राइवेट इदारा हुजनि प्राइवेट स्कूल हुजनि ऐं तव्हांजा जेके सरकारी सॾजनि था जेके अवाम जी मिल्कियत जेके आम माण्हुनि जी मिल्कियत हुअणु घुरिजनि उन्हनि जो हाल जेको आहे सो उहो इंतिहाई हिकिड़ो खस्ता हुजे कमज़ोर हुजे किरोड़ा रुपयनि जूं बिल्डिंगूं जेके आहिनि उहे ईअं ई पियूं हुजनि पुराणे दौर जूं तव्हां ॾिसंदव त बिल्डिंगूं स्कूलनि जूं उन्हनि जूं हॉस्टलूं इलाही वॾी एराज़ी ते मुश्तमिल उहे ठहियलु वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ठहियूं पियूं हूंदियूं पर उहे नाकारा बणायूं वियूं आहिनि उते लाइब्रेरियूं के ठाहे सघबियूं हुयूं अॼुकल्ह जेकॾहिं वेझनि ॻोठनि लाइ उहो हॉस्टल जे तौरु इस्तेमालु नथी थिए हिकिड़ी बिल्डिंग इलाही सारियूं वॾियूं बिल्डिंगूं अहिड़ियूं ॾिठियूं आहिनि जेके हॉस्टलूं उहे ज़ुबून थी उहे बि सरकारी मिल्कियत हुयूं अवाम जे टैक्स ते हिकिड़ियूं शयूं ठहियलु हुयूं उन्हनि टैक्स जे पैसनि सां ठहियलु हुयूं उन्हनि खे असां ईअं ज़ाया करे छॾियो जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त पुराणा स्कूल जेके हुआ उन्हनि जूं बिल्डिंगूं ज़ाया थी वियूं ज़ुबून थी वियूं छित जा चापड़ किरनि पिया मिसाल जी ॻाल्हि आहे त इन क़िस्म जूं शयूं बि असांखे माना नज़र अचनि थियूं उन ते इंतिहाई संजीदगी सां नोटिस वठण जी ज़रूरत आहे वक़्त जे हुकूमतनि खे ऐं वक़्त जी हुकूमत खे उहा नोटिस वठण बि घुरिजे त उहा सर्वे बि थियणु घुरिजे त हिकिड़ो असांजूं जेकॾहिं हिकिड़ो असासो हो एजुकेशन डिपार्टमेंट जो हुकूमत जो अवाम जो माण्हुनि जो स्कूल जी बिल्डिंग उहा पई आहे उहा ज़ुबून हाल में उहा छणे पई उते छो ॻोठाणे जी तवजह न आहे ॻोठाणो उते छो बेवस थियलु आहे ऐं एजुकेशन डिपार्टमेंट जेको आहे उनजो वॾो सारो नेटवर्क आहे मिसाल जे लाइ एजुकेशन जे हिकिड़े सुपरवाइज़र खां वठी एजुकेशन मिनिस्टर ताईं उन में अमलदार बि आहिनि कामोरा सेक्रेटरी एजुकेशन वरी हेठि अचो त डायरेक्टर ऐं डीओज़ वग़ैरह ईडीओज़ उहे सभु तालका ऑफिसर उहे समूरो हेॾो वॾो सारो नेटवर्क हुजे
हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव जेको नेटवर्क आहे उन जे बावजूदि बि असांजो जेकॾहिं स्कूल खस्ता हाल में हुजे या स्कूल बंदि हुजे या बिल्डिंग ईअं ई ज़ाया थी वई ज़ुबून थी वई ऐं किथे जेकॾहिं लाइब्रेरी जी बिल्डिंग हुई त गुम थी वई किथे जेकॾहिं का हॉस्टल हुई त उहा मतिलबु चवण जो इहो आहे त माना जेको ग़रीब अवाम आहे उनजो जेको पैसो आहे उनजो जेको टैक्स आहे उहो मुश्किल सां जेको पे करे थो उहो ई उन टैक्स सां उहे शयूं ठहनि थियूं या उहे बिल्डिंग्स ठहनि थियूं वरी ज़ाया थियूं थी वञनि मीन्स के ग़रीब अवाम जो जेको पैसो आहे उनखे खणी असां पाणी में था विझो सो इन ते वधीक असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पर ब्रेक जो टाइम थियो आहे ऐं नाज़रीन वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स नाज़रीन जीअं तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो ऐं हिन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ असां वटि गेस्ट हूंदा आहिनि कोशिशि इहा ई हूंदी आहे त ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत प्रोग्राम अव्हां ताईं नशर कजे ऐं अव्हां बि इन मां कुझु सिखी सघो इन प्रोग्राम खे इंजॉय बि करे सघो एंटरटेन करे सघो मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदा आहियूं ऐं असांखे शऊर मिले थो ऐं असांखे ख़बर पए थी त असांजे मुआशरे में छा थिए पियो सो नाज़रीन अचो त असां सां गॾु मुमताज़ जरवार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी रही हुई अच्छा सर ॻाल्हि थी रही हुई त जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि सां नाइंसाफ़ियूं थियनि पियूं मीन्स के स्कूल जे लिहाज़ खां तालीम जे लिहाज़ खां त उन्हनि खे उहा प्रॉपर तालीम नथी मिली सघे जेको हू हक़ रखनि था ऐं वरी उन सां अवां जीअं ॻाल्हि कई त जेके मुख़्तलिफ़ बिल्डिंग्स जेके ग़रीब अवाम जे टैक्स सां ठहनि थियूं उन्हनि बिल्डिंग्स जो वरी क़दुरु बि कोन थो कयो वञे त सर इन्हनि सभिनी जो ज़िम्मेदार केरु आहे ऐं छा लाइ इहो सभु थिए पियो जॾहिं त टीचर्स बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे PhD JEST टीचर्स हायर बि थियनि था ऐं हाणे बि हींअर टेस्ट थियूं आहिनि उन्हनि में बि आहिनि त छा ही पोइ हुकूमत छा थी करे जॾहिं टीचर्स बि आहिनि जॾहिं स्टूडेंट्स स्कूल में बि वञनि था जॾहिं बिल्डिंग्स बि आहिनि त पोइ छा जी कमी आहे जो तालीम जो मयार असांजो इलाही पोइते वेंदो थो वञे हाणे ॾिसो ॻाल्हि त हिकिड़ी पधरी पई आहे त हिकिड़ो हेॾो सारो नेटवर्क आहे हिकिड़े इदारे जो एजुकेशन डिपार्टमेंट आहे उनजी मिनिस्ट्री आहे वज़ीर साहब आहिनि सेक्रेटरी साहब आहिनि डायरेक्टर साहब आहिनि पोइ ज़िले जा ऑफिसर साहिबान आहिनि ऐं वरी तहलके ते बि ऑफिसर साहिबान आहिनि उहे सॼो इन सिस्टम खे हलाईंदड़ आहे उहो हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव जेको उन्हनि जो पावर आहे उहो इन्हनि वटि आहे उहे पाण वटि रखनि था किथे का बदिली किथे का मैनेजमेंट को सिस्टम उहो सभु उन्हनि जे हथ में आहे हाणे उन्हनि जे हथ में उहो सॼो सिस्टम हुजे ऐं उहो ॾिसूं त थिए बि कुझु कोन पियो ऐं आलमी इदारा बि असांखे असांजे हुकूमतनि खे तइलीम जी मद में वॾियूं इमदादूं ॾींदा रहिया आहिनि वॾा पैसा ॾींदा रहिया आहिनि USAID या मुख़्तलिफ़ ॿिया इदारा ठीकु न त उहो पैसो बचे पियो असांजे अवाम जो जेको टैक्स जो पैसो आहे उहो बि उहो ऐं ॾिसूं पिया त स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उहा ॾींहों ॾींहुं खस्ता हाल थींदी वञे ज़ुबून थींदी वञे ॾही पट पई पए ठीकु आहे ॿार जेको स्कूल में हो स्कूल खां ॿाहिरि पियो निकिरे उहो ॿाहिरि पियो वञे उहो बि ड्रॉप पियो थिए स्कूल मां उहो क्लास जेका हलंदड़ हुई उहा बंदि पई थिए ठीकु उस्ताद बि किथे मजबूर आहे छो हुन खे छित न आहे जो छित जे हेठि विहारे ॿार पढ़ाए सघे ठीकु या किथे उस्तादनि जी उहा ट्रेनिंग न आहे किथे का स्कूल जी बिल्डिंग आहे त उते मुख़्तलिफ़ ॿिया मसइला आहिनि त हाणे उहो हुकूमत सियासी माण्हुनि ते मबनी आहे ज़ाहिर आहे जेके असांजा नुमाइंदा जेके आहिनि चूंडिजी अचनि था हुकूमत ठाहिनि था ऐं वज़ीर थियनि था मतिलबु त हुकूमत ज़िम्मेदार आहे पहिरीं ज़िम्मेदारी त रियासत जी आहे जेका असांखे तइलीम प्रोवाइड करे बहितर तइलीम बहितर खां बहितर तइलीम प्रोवाइड करे उहो उन खे ॾिसूं था त उनजो इंफ्रास्ट्रक्चर हिकिड़ो बिगड़ियो पियो आहे ख़ुदि त उहे जेकॾहिं वज़ीर अॼुकल्ह थिए थो त उहो हिकिड़े ज़िले जो ॼण को वज़ीर हुजे उहो उन ज़िले खां ॿाहिरि उन जी जेका आहे सा का रिटी कान्हे उन वज़ीर साहब जी त उहो सिर्फ़ु पंहिंजे ज़िले ताईं महदूद आहे या ॿिनि ज़िलनि ताईं महदूद आहे भई हिकिड़ी डिवीज़न ताईं महदूद आहे त पर उन डिवीज़न में बि मुख़्तलिफ़ जेके MPs MNAs जूं जेके जुरिस्डिक्शन आहिनि उन में हू बि मुदाख़लत नथो करे सघे एजुकेशन मिनिस्टर यानी हिकिड़ो डिपार्टमेंट जेको आहे उहो हिकिड़ो पॉलिटिसाइज़ थियल हुजे उन ते सियासी असर रसूख रखंदड़ माण्हुनि जी इजारादारी हुजे त पोइ असांखे तइलीमी सॼो निज़ाम जेको आहे उहो ईअं बिगड़ियल नज़र ईंदो हालांकि मञूं था प्राइवेट इदारा या किथे ॿिया जेके गवर्नमेंट जा इदारा बि बहितर नमूने सां हलनि बि पिया उन खां बि इनकार न आहे उन खे मञिबो पर हिकिड़ो
उहो वॉलंटियरली न, उहो त असांजे उहो उस्तादनि में उहो जुज़ आहे, उहा किथे किथे ईमानदारी आहे त उहे पढ़ाइनि था, उहे महिनत कनि था, किथे माइट जेके आहिनि से उहे महिनत कनि था, पर जेका वॾे खां वॾी ज़िमेदारी आहे उहा त रियासत जी आहे, वक़्त जे हुकूमत जी आहे, हुक्मराननि जी आहे, त उहे असांखे इंफ्रास्ट्रक्चर, उहो सेटअप, उहो सिस्टम, उहो कहिड़ो था ॾियनि। त हिते जेकॾहिं ज़िले जो ऑफिसर आहे उहो बाख़्तियार कोन्हे, उहो कंहिं सियासी माण्हू जी मर्ज़ी खां सवाइ उहो को बि एक्ट कोन थो करे सघे, को बि पंहिंजो किरदारु अदा उते करे ई नथो सघे, छाकाणि त उते जेके आहिनि वक़्त जा जेके ताक़त रखंदड़ माण्हू आहिनि उहे उन्हनि ते नाराज़ थींदा, उन्हनि जे अॻियां हू मजबूर आहिनि। अच्छा सर, जेको पहिरियां अव्हां जे ज़माने में जेके अव्हां पढ़िया या वॾा जेके पढ़िया आहिनि, बुज़ुर्ग असांजा पढ़िया आहिनि, त उन्हनि जे ज़माने में इहा साॻी सिंध हुई, इहा साॻी सिंधी हुआ, ऐं तॾहिं वसाइल बि घटि हुआ, ऐं तालीम जो जेको मयार हो एतिरो बुलंद हो, ऐं हाणे वरी एतिरा वसाइल आहिनि, उन खां पोइ बि तालीम जूं एतिरियूं असांजूं शिकायतूं आहिनि, छा लाइ? माण्हुनि जा मिज़ाज मटिजी विया। माण्हू अॻे स्कूल खे केरु उताक कोन बणाईंदो हो, स्कूल जे नाले ते ॿियूं मश्किरियूं कोन थींदियूं हुयूं, कम्यूनिटी सेंटर ईअं तोहफ़नि में उताकूं थी कोन मिलंदा हुआ, तॾहिं बि त हुकूमतूं हुयूं न, तॾहिं बि त इदारा हुआ न, तॾहिं बि मुश्किल सां जेको आहे सो ऐं सुठनि उस्तादनि जी तलाश हूंदी हुई, ॻोठाणा बि चाहींदा हुआ त असां वटि सुठो उस्ताद अचे, उहो 10-10 साल उतां खां ट्रांसफर कोन थींदो हो, छाकाणि त उहो सुठो पढ़ाईंदो हो, माण्हुनि जो ज़ोर हूंदो हो। त उहे सभु शयूं नज़र ईंदियूं हुयूं, माण्हुनि में कमिटमेंट हुई, हुकूमतनि जी ईमानदारी हुई, माण्हुनि जी उहा ईमानदारी हुई, माण्हुनि में अहसासु हो, ऐं उनखे हिकिड़ो नेक करे कमु करे सम्झंदा हुआ त हिकिड़ो असीं नेकी जो कमु पिया कयूं, 4 ॿार पढ़ी पिया त उहे असां लाइ सरमायो आहिनि असांजो, क़ौम जो, मुल्क जो, वतन जो, उहे सरमायो हूंदा, ऐं सुठा सुभाणे जा सियासी माण्हू थींदा, सुठा ब्यूरोक्रेट थींदा, सुठा टेक्निकल माण्हू थींदा, प्रोफेशनल सुठा थींदा, पर उहा कमिटमेंट हुई न उहा सोसाइटी सां। हाणे त जेकॾहिं मूं तव्हां सां ॻाल्हि कई त जेकॾहिं मिनिस्टर जेकॾहिं आहे त उहो मिनिस्टर हिकु ज़िले जो आहे, मिनिस्टर आहे त उहो हिकिड़ी डिवीज़न जो आहे, डिवीज़न में बि हू महदूद अख़्तियार रखे थो, पाण सां, त उन जे करे सॼो हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे, सिस्टम आहे जेको, उहो डामाडोल तव्हांखे नज़र ईंदो, उहो यरगमाल नज़र ईंदो, ऐं हाणे उहा सियासी हुकूमतूं जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजो क़िबलो दुरुस्त करण जी ज़रूरत आहे, उहे पंहिंजो क़िबलो दुरुस्त कनि, उहे सुठा प्रोफेशनल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे अॻिते आणीनि, वज़ीर साहिबान जेके आहिनि उहे बि ओड़ा हुजनि जेके घटि में घटि पंहिंजे इदारे जे माण्हुनि खे गारियूं न ॾियनि, घटि में घटि उस्तादनि खे, मास्तरनि खे, मिसाल जी ॻाल्हि आहे टीचर्स खे, उन्हनि लाइ हिकिड़ो मौज़ूब तरीक़े सां ॻाल्हाइण जी उहा सघ रखंदड़ हुजनि, ओड़े क़िस्म जा माण्हू हुजनि, कमिटमेंट हुजे। ठीकु आहे, किथे किथे कमु उन्हनि जा चङा बि नज़र ईंदा त उन्हनि जी बि वाखण कंदासीं, चवंदासीं त भई हीअ कनि पिया, ऐं उन्हनि जी ज़िमेदारी आहे, ॿिए कंहिंजी ज़िमेदारी कान्हे, पहिरीं ज़िमेदारी उन्हनि जी आहे, वक़्त जे हुक्मराननि जी आहे, हुकूमतनि जी आहे, त उहे असांखे कहिड़ो, मिसाल जी ॻाल्हि आहे, स्कूल जी बिल्डिंग आहे, असां उनखे चलो चंदो करे उते जी के दीवार खे का रिपेयरिंग कराए सघूं था, का दरी टुटल हूंदी उनजी रिपेयरिंग कराए सघूं था, बक़ाया ॿियो जेको सिस्टम आहे उनखे असीं छा कंदासीं, असीं उस्ताद खे किथां आणींदासीं, असांखे जेको आहे सो सिलेबस किथां मिलंदो, असांजा किताब केरु आणे ॾींदो असांखे, जेके सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ऐं ॿिया इदारा जेके छपाइनि था, पब्लिश कराइनि था, उहे किताब त इहे मुहैया कंदा, इहे टीचर्स इहे मुहैया कंदा, ट्रेन टीचर्स इहे असांखे मुहैया कंदा, टीचर्स जी ट्रेनिंग इहे इदारा कंदा, इहे कराईंदा, नयूं भर्तियूं इहे कंदा, शफ़ाफ़ भर्तियूं इहे कंदा, अहल उस्तादनि खे इहे भर्तियूं करे आणींदा। हिकिड़ो आम माण्हू जेको आहे करे करे एतिरो करे सघे थो, पंहिंजे ॿारनि खे वञी करे स्कूल छॾे थो अचे, ऐं जेको उते टीचर आहे हुनखां पुछा काछा करे थो, पढ़ाए थो नथो पढ़ाए, उते हाज़िर आहे नाहे, एतिरो ई करे सघे थो। हुन खां अलावा जेकॾहिं कोई टीचर अवेलेबल नाहे त हुन लाइ एप्लीकेशन लिखी सघे थो। हिन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, ब्रेक जो टाइम थियो आहे, ऐं नाज़रीन ब्रेक वठणु ज़रूरी हूंदी आहे, कमर्शियल ब्रेक ते हलंदासीं, हुन खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो आफ्टर द ब्रेक प्रोग्राम सुबह महिराणे जंहिं में ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं असांजे जेके मुआशरे में उणायूं आहिनि या नाइंसाफ़ियूं आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो असां सां गॾु आहिनि मुमताज़ जरवार हिन प्रोग्राम में। अच्छा सर, जेकॾहिं असां ज़ाहिर तालीम ते असां ॻाल्हायोसीं ऐं अञा वधीक घणो कुझु ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, पर असांजो जेको प्रोग्राम आहे उन में असां चाहियूं था त मुख़्तलिफ़ ॿिया बि मसइला मसाइल आहिनि जिन ते ॻाल्हाइजे। त नाज़िम जोखियो ऐं फ़हमीना सियाल जे हवाले सां छा चवणु चाहींदा, उन्हनि खे इंसाफ़ कीअं मिलंदो? उन्हनि खे इंसाफ़ मिलणु घुरिजे ऐं हिकिड़ो नाहक खून आहे, बेगुनाह खून आहे ऐं जंहिं तरीक़े सां हिकिड़ो ॿिन्ही जो क़तल थियो आहे, हिकिड़ो इंतिहाई दहशतनाक तरीक़े सां, वहशतनाक तरीक़े सां, हिकिड़ो वहशाणे तरीक़े सां हिकिड़ी ॾिठीसीं। जेकॾहिं फ़हमीदा सियाल वारो जेकॾहिं ॾिसूं था त उहो अंधाधुंध फायरिंग था ॾिसूं उन ते, ऐं वरी नाज़िम जोखियो खे ॾिसूं था त हूअ पखियुनि जे करे पखियुनि जे लाइ ढाल बणियो ऐं चई त भई तलूर जो शिकार न कयो, असांजा घर वेझा आहिनि ऐं इहा ज़्यादती आहे। इन ते हुन हिकिड़ी नंढड़ी क्लिप सोशल मीडिया ते शेयर कई ऐं उनखे हुनजी क़ीमत इहा ॾियणी पई त हुनखे पंहिंजी जान विञाइणी पई। इहे सरेआम ऐं दीदा दिलेरी सां गुंडागर्दी सां हिकिड़े माण्हू खे ईअं मारियो वियो, नौजवान खे। नौजवान पंहिंजी ज़िद तां न लथो ऐं हुन चयो त आऊं छो आऊं तव्हांजी ॻाल्हि मञां, आऊं तव्हांजी मर्ज़ी छो रखां, आऊं छो क्लिप डिलीट कयां। इहा मिसाल जी ॻाल्हि आहे। हुन माण्हू हुनखे ख़बर हुई त कहिड़ा नतीजा निकिरी सघनि था, हुन महसूसु कयो पिए त भई ही ताक़त वारा माण्हू आहिनि, पर हुन पंहिंजी ॻाल्हि रखी त भई जेकॾहिं ही आऊं ग़लति ॻाल्हि बि कोन पियो कयां, मूं अहिड़ो कहिड़ो ग़लति अमल कयो आहे, मूं चयो आहे त पखी न मारियो, मूं चयो त हिते शिकार न करियो, असांजे इलाइक़े में शिकार न कयो, त उन में इहो कहिड़ो ॾोह थी पियो। ऐं इहा हिकिड़ी वॾी जेका आहे तबक़ाती जेका उछल ॾिसूं, हिकिड़ो माना हिकिड़ो थरथलो मचियो आहे इन ॻाल्हि में, मांधाण मती आहे हिकिड़ी। त ज़ाहिर आहे हिकिड़ो तबक़ाती जेको निज़ाम आहे इहो त तकिड़ो ख़तमु थियणो न आहे। इहो असां थोरनि माण्हुनि या जे चाहण सां इहो बिल्कुलु उनखे ज़माना खपनि, उन लाइ वॾियूं तहरीकनि ऐं वॾी हिकिड़ी जागरता जी ज़रूरत आहे, ऐं वधीक शऊर उजागर करण जी ज़रूरत आहे। ऐं अहिड़ा नाज़िम हिकिड़ो उन में मशाले राह बणियो आहे, नाज़िम जोखियो। छाकाणि त हुन हिकिड़ो ॿुधायो त भई पंहिंजे उसूल ख़ातिर ही मरी सघिजे थो, ही ऐं जीबो त हीअं जीबो, मरबो त हीअं मरबो। उहो नाज़िम जोखियो उहो ॿुधाए ॾेखारियो, उहो करे ॾेखारियो ऐं हुननि खे ज़िलत नसीब थी आहे। ऐं हुन नाज़िम खे वॾियूं जेके आउं चवां थो त मान मर्तबो जेको मिलियो आहे, मञा थो त हुनजी माउ जी हंज उजड़ी आहे, हुनजी जेका शरीक हयात उहा बेवा थी आहे, ॿार यतीम थिया आहिनि, ठीकु। पर जेको नाज़िम जोखियो जो जेको नालो हूंदो उहो जेकॾहिं उहो घणनि वॾनि माण्हुनि खां वॾो नालो आहे, वॾो नालो थी वियो नाज़िम जोखियो जो नालो। ऐं हाणे मसइलो इहो आहे त जेके कुवतूं जेके इहो ॾाढ कनि पियूं, फ़हमीदा सियाल या नाज़िम जोखियो जो क़तल या अहिड़ा ॿिया वाक़िया अनेक ॾिसूं था त को वोटनि जी हुरमत ते थो ॻाल्हाए, वोटनि जी तक़दुस ते थो ॻाल्हाए, वॾनि मर्तबनि ते मर्तबा माणियो वेठा आहिनि, मान मर्तबा माणियो वेठा आहिनि, वॾनि मसनदनि ते वेठल माण्हू आहिनि, उहे वॾियूं ताक़तूं आहिनि, उहे ताक़तूं रखनि था ऐं उहे चाहिनि पिया त असांजी मर्ज़ी खां सवाइ केरु न कुझु करे सघे, न केरु ॻाल्हाए सघे। अॼु जो ही जेको दौरु आहे उनमें इहा हिननि जी भुल आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हिननि खां इहे रोके नथा सघनि, नथा रोके सघनि। सोशल मीडिया ते हिकिड़ी ख़बर हुई त तारीख़ लिखी वेंदी त पखियुनि तां हो को सिंधी जे जान जो नज़रानो पेश कयो, इलाही वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे। ऐं पर छाकाणि त अञा हू क्वालिफाई पिया कनि उन्हनि मसनदनि लाइ, उन्हनि वक़्त जे हुकूमतनि लाइ, उन्हनि ताक़तनि लाइ, जिते इहो जेको ताक़तवर तबिको आहे उहो उते अञा क्वालिफाई करे पियो, उन्हनि जी ज़रूरत आहे। छाकाणि त तव्हां असां उते क्वालिफाई कोन पिया कयूं, उते अञा हिननि वटि क्वालिफाई नथा कयूं, छाकाणि असांजी ज़रूरत न आहे, उते उन तबिके जी ज़रूरत आहे जंहिंजी सम्झ इहा ॾिसूं पिया त फ़हमीदा सियाल जेकॾहिं क़ुर शरीफ़ खे ढाल बणाए थी पंहिंजे जान बचाइण लाइ, पंहिंजे आकह खे, पंहिंजे कुटुंब खे बचाइण लाइ जेकॾहिं क़ुर शरीफ़ खणे थी त क़ुर शरीफ़ मज़ा गोलियूं पार थियनि थियूं ऐं हुनखे मारियो वञे थो।
ऐं वरी उन्हे ते वरी ॿियनि जेके सरदार साहिबान आहिनि, सरदार दादा आहिनि, उन्हनि जा बि जेके कमेंट्स, उन्हनि जूं जेके तज़ियती एहसासाती जेके ख़्याल ॿुधूं पिया त भई हीअ आख़िर हेॾो अन्याय, हेॾी दिदा दिलेरी सां हीअ क़तल, हीअ खून, हीअ नाज़िम जोखे जो क़तल, उन ते इलाही सारा माण्हुनि जी खे त ख़ामोशी आहे। मूंखे त अफ़सोस आहे सां चवणो थो पए त असांजी सिंध जी इंटेलिजेंस आहे, उन खे बि हिते ॻाल्हाइणो, हिते हिन ते आवाज़ु उथारणो, हिन ते का लाइन ड्रा करे ॾियणी हुई। ही त ख़ुदा जी ख़ल्क़ ईअं ई जेको हिकिड़ो सोशल मीडिया जे ज़रिए उथी पई, जोखिया उथिया, पोयां ॿिया उथिया, राज उथिया, बिरादरियूं उथियूं, माण्हू उथिया। अच्छा सर, इन ते वधीक ॻाल्हि ॿोल बि कंदासीं, छो जो एतिरो वॾो टॉपिक आहे ऐं न्यूज़ ब्रेक जो टाइम आहे, न्यूज़ ॾिसण बि ज़रूरी आहे दुनिया में छा पियो थिए। सो नाज़रीन, वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। हिकु दफ़ो ॿीहर आजियां प्रोग्राम सुबह महरान जे अंगण ते। ऐं नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सुबह महरान प्रोग्राम, जंहिंमें मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हि ॿोल हली रही आहे। हाणे असां नाज़िम जोखियो ऐं फ़हमीदा सियाल ते ॻाल्हाए रहिया आहियूं। सो उन्हनि खे कीअं इंसाफ़ मिलंदो, केरु ॾियारींदो, ऐं असां में केतिरी यूनिटी हुजणु खपे, उन ते असां सां गॾु हिन प्रोग्राम में मुमताज़ जवार मौजूदु आहिनि। अच्छा सर, ॻाल्हि हली रही हुई नाज़िम जोखियो, हिन खां पोइ फ़हमीदा सियाल ते। हा, ॻाल्हि पे कईसीं त हिकिड़ी वॾी उथल पुथल आई, वॾो हिकिड़ो सरापा एहतजाज माण्हू थी विया। माण्हू हर कंहिं माण्हू इहो महसूसु कयो त इहा ज़्यादती सिर्फ़ु फ़हमीदा सियाल जे घर भातियुनि सां न आहे, पर इहा असां सां आहे, सिंध सां आहे। नाज़िम जोखियो जो क़तल उहो कंहिं हिकिड़े माण्हू जो क़तल कोन्हे, हिकिड़े माण्हू जी शहादत कोन्हे, हिते त इंसानियत जो क़तल आहे ऐं माण्हुनि जे एहसासनि जो क़तल आहे। ऐं जेके एहसास रखंदड़ माण्हू हुआ त भई हिकिड़ो पखी जे ख़ातिर, पखी जे लाइ विढ़े पियो, पखी लाइ जान पियो ॾिए, माना इहो हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो कहिड़ो मैसेज आहे। ॾिसो न, हिकिड़ो बहितरीनु मैसेज त सिंध जो माण्हू कहिड़ो एहसास बि रखे थो। ऐं वरी सिंध जो हिकिड़ो ॿियो चहिरो जेको हू नज़र अचे पियो पाण खे, जेके कुवतूं ॾिसो न, उहे सभु जा सभु माण्हू जेके बि हींअर कातिल किरदार जेके ज़ाहिर थिया आहिनि, जेके हींअर मुल्ज़िम आहिनि, जिन ते इल्ज़ाम आहिनि, उहे असांजा कानून साज़ी वारा जेके इदारा आहिनि, उन में चूंडियल इदारा नुमाइंदा आहिनि। उते उहे चूंडिजी विया आहिनि इन्हनि ई माण्हुनि जे वोटनि सां। इन्हनि ई जिन इहे चूंडे मोकिलियो हो, उहे उन्हनि जे गोलियुनि जो खाज बणिया आहिनि, उन्हनि जे हथां शहीद थिया आहिनि, उन्हनि इन्हनि खे क़तल कयो आहे। ॾिसो, सरेआम आहे। जेको हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में इन जी वधि खां वधीक घणी कंहिं तहक़ीक़ात या शक शुबनि जी एतिरी ज़रूरत बि कान्हे। छाकाणि हिकिड़ा आलम आश्कार हिकिड़ियूं शयूं थियूं आहिनि, पब्लिक जे साम्हूं थियूं आहिनि, हिकिड़ो वॾो ॾकाउ पखेड़ण जी कोशिशि कई वई आहे। ऐं जिते किथे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त अहिड़ा वाक़िया रोज़ानू थियनि पिया। ऐं जेको बि ॻाल्हाए थो, उहो अहिड़ा नतीजा उनखे मिलनि था। उन जो घर उजाड़ियो वञे थो, उनजी उहा फैमिली उजाड़ी वञे थी, ॿार यतीम थियनि था, माउ जी हंज उजड़े थी। हाणे उहा शीरीं जोखियो वीचारी, उहा बेवह थी वई, नौजवान छोकिरी, असांजी भेण। त इहो लकाव जेको आहे सो ॾिसूं पिया। इहा हाणे वरी हिते सुवाल थो थिए त इहे हिकिड़ियूं ताक़तवर धुरियूं ऐं होॾां हू जेके मासूम जेके जिन सां नाहक थियो, नाहक खून थियो जिन जो, उन्हनि खे इंसाफ़ कीअं मिलंदो। तव्हां कराची में ॾिठो त असांजा नौजवान वकील जेके आहिनि, माना इहा शऊर आहे न इहो सिंध जो, त जेके उते हिकिड़ी वॾी चैन थी बीठा आहिनि, हिननि लाइ ढाल बणिजी बीठा आहिनि। ऐं हुननि यकीन ॾियारियो आहे त असीं जेके आहिनि से तव्हां जे लाइ हर वक़्त ते तव्हांजो तहफ़ुज़ कंदासीं, जेको मुमकिन हूंदो, जेको वकीलनि जे हथ में हूंदो, रज़ाकारन आहे, वॉलंटियर सर्विस आहिनि या वकीलनि जी। त हुननि चयो आहे त असीं बग़ैर कंहिं लालच जे, लोभ जे, असां नाज़िम जोखियो जी फैमिली जे लाइ असां गॾु हूंदासीं इंसाफ़ ॾियारण लाइ। एज़ अ एडवोकेट अवां छा था सम्झो इन मसइले जो हल छा आहे? इन जो साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां जांच थिए ऐं जेके ॿियो त हिन में दहशतगर्दी जा जेके सेक्शन उहे लॻाया वञनि। हेॾो वॾो ॾहकाव दहशत पखेड़ी वई आहे, हिन खां वधीक ॿियो दहशत ॿी छा थींदी आहे? ॿियो दहशत छाखे चयो वेंदो आहे? दहशतगर्दी जो जेके सेक्शन आहिनि उहे त घटि में घटि हिन में लॻाया वञनि। ऐं जेका आहे सा जांच
साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां थिए, सिर्फ़ु GIT का ठाहे ऐं जेका आहे सा जांच में वरी जेको आहे सो किन खे वरी क्लीन चिट ॾेई ऐं बचायो बि न वञे। इहा वक़्त जे हुकूमत जी बि ज़िमेदारी आहे। अच्छा सर, थींदो ईअं आहे सोशल मीडिया ते अक्सर असां 4 ॾींहं 8 ॾींहं वावेला बचाईंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं भई इंसाफ़ खपे, उन खां पोइ उन जेको मुलज़िम आहे या उन खां पोइ वरी मुजरिम जॾहिं थिए थो उहो जवाबदार आहे, उनखे सज़ा मिली कोन मिली ऐं छा थियो कीअं थियो उनजी त असां पुछा ॻाछा ई न कंदा आहियूं। ॾिसो, असांजो जेको प्रोसिक्यूशन जो जेको सिस्टम आहे उहो त हुकूमती सिस्टम में अचे थो न, त उते वरी हुकूमती इदारनि जो अचे थो न। उते तव्हांजी पुलिस कहिड़ो रोल पई थी करे, उते पुलिस कहिड़ी जांच थी करे, तव्हांजी पुलिस केतिरी जानिबदार आहे केतिरी गैर जानिबदार आहे। अच्छा, इहा कंहिंजी ज़िमेदारी आहे, असांखे कीअं ख़बर पए तुमने पुलिस जेको आहे उहो केतिरी सच्चाई सां कमु करे पई? ॾिसो त केस पेपर त कोर्ट में था पहुचनि, फाइनल चालान जांच जेका केमिकल एग्ज़ामिनेशन जेका थिए थी, पोस्टमार्टम जूं रिपोर्टूं, उहे गॾिजी उहा सॼी डॉक्यूमेंटेशन जेका आहे उहा अदालत में पहुचे थी। अदालत त उन आधार ते हले थी, उन शाहिदनि जे आधार ते हले थी। त हाणे उते वॾे में वॾी ज़िमेदारी आहे जांच ऑफिसर जी। जांच ऑफिसर ईमानदार हुजे, जेको ईमानदारी सां जेका सा इन जी जांच करे, इन्वेस्टिगेशन ईमानदार तरीक़े सां थिए, इन जी त जुडिशल इंक्वायरी थियणु खपे। ऐं इहो हिकिड़ो आम रवाजी क़तल कान्हे, आम रवाजी वाक़ियो कोन्हे, हिकिड़ो वॾो आलमी लेवल ते जेका आहे सा उन जो हिकिड़ो ॾहकाव, इहो नाहक खून, उन जी ख़बर त दुनिया में फैली आहे न। त भई सिंध में छा पियो वहे वापरे अॼु जे हेड़े दौर में असांजो जेको लेजिस्लेटिव आहे, जेको हितां खां कानून साज़ी करण लाइ असां चूंडियो मोकिलियो आहे, उहो वापसि में असांखे डंडा हणी असांखे मारे थो, उहो असांजो नाहक खून थो करे। चवंदा आहिनि तुंहिंजे ई वोट सां कानून ठहंदो, उहो कानून तोखे अटो कोन ॾींदो। सो इहा उहा ई ॻाल्हि थी त अटो ॾियण त दूर जी ॻाल्हि आहे, पर उहे ई वरी असांखे उहे ई उन्हनि जो ई असीं वखर बणिया आहियूं, उन्हनि जो ई खाज बणिया आहियूं, जेके हाणे उहो हिकिड़ो तबक़ाती जेको हिकिड़ो सिस्टम आहे उहो ॾिसूं पिया सभई। अच्छा जरवार साहब, बहितरीन ॻाल्हि आहे, इतां ई वरी असां कंटिन्यू कंदासीं, वधीक ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। असां सां फ़ोन कॉल ते गॾु आहिनि नसीर मिर्ज़ा साहब ऐं दानिश्वर चऊं ऐं बहितरीन कंपेयर चऊं, होस्ट चऊं, ऐं असां हिकु सुठी पर्सनैलिटी आहे। पर असांजो जेको कल्ह जेके असांखां विछड़ी विया आहिनि, राति जेके असांखां विछड़ी विया आहिनि, शौकत हुसैन शोरो साहब आहे, उहे बि बहितरीन लेखक, ड्रामा राइटर, कहाणीकार हुआ। सो उन्हनि लाइ छा चवणु चाहींदा नसीर साहब अवां? बाबा सॼी सां अवल त साजियत कंदुसि त दौरे हाज़िर में जेका पंहिंजी टही आहे जदीद ऐं नए अफ़साने जी तनक़ीद जी दौमे जे हवाले सां शौकत हुसैन शोरो अब्दुल कादिर जूने जे सां गॾु इंतहाई अहम वॾे अफ़साना निगार जी हैसियत रखंदो हो। असीं हिन वक़्तु हुनजे जनाज़े नमाज़ में जेका हिते जामे मस्जिद सोसाइटीअ वारी मस्जिद पास में थी पई, हुन खां पोइ हिते जे रेलवे स्टेशन जे भरिसां जेको कब्रिस्तान आहे जामशोरे वारनि जे लाइ, उते शौकत साईं जी तस्की में जनाज़े नमाज़ थी चुकी आहे। सिंध जा अदीब शाइर नाज़ सटोर साहब, असांजे नियाज़ पवर साहब ऐं सिंधू काज़ी खाज महताज जोइल साहब आहे, मोहन नजोश आहे, नसीब अहमद शेख नाशाद। ॿुधाइण जो मक़सदु इहो त सॼी सिंध जी नुमाइंदा इल्मियत जी कलमकार जेके आहिनि उहे शौकत साहब खे उनजी अज़मत खे सलाम पेश करण में गॾु आहिनि। शौकत साहब जो 1964 खां अदबी सफ़र शुरू थियो आहे। अखियूं रोई पयूं हुई रूह ॼाण में रिसाले में सदन कहाणी थी। शौकत इब्तिदा में हिकिड़े इंतहाई क़ौम परस्त, वतन परस्त, वञी उन्हनि जे ख़िलाफ़ जेका मुहिम आहे उनखे पंहिंजी कहाणियुनि में साम्हूं आणण वारो हो। बाद में हुनजी कहाणीअ हिकिड़ी जिदत अख़्तियार कई ऐं नए स्टाइल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, गूंगी धरती, बोड़ो आकाश, अखियुनि में टंगियल सपना, इहे हुनजा नुमाया अफ़साना आहिनि। ताज़ो हुन सिंध जी 100 साला कहाणियूं जेके आहिनि उहे सिंधोलॉजी जे लाइ मुरतिब कयूं, जेके शाया थियल आहिनि। शौकत हरदिल अज़ीज़ ख़ामोश ऐं पूरी तवानाई ऐं ताक़त सां लिखंदड़ कहाणीकार, नक़ाद ऐं ड्रामा निगार आहे। बाख हुनजो ड्रामो सभिनी खे यादि हूंदो, जंहिंमें सलाहुद्दीन चुने मोलूअ जो किरदारु अदा कयो ऐं हुनखे हिकिड़ो ब्रेक थ्रू मिलियो हो। हुन पहिरियों सिंधी ड्रामो
उही बहार जी रेडियो पाकिस्तान हैदराबाद में लिखियो, जंहिंमें मुराद अली मिर्ज़ा साहब उनखे प्रोड्यूस कयो ऐं साईं साले मोहम्मद शाह इहो हुनजो एवॉर्ड याफ़्ता ड्रामो आहे। सताईं जूं ॿ न्याणियूं आई, हुनजो हिकिड़ो पुतलो आहे, हुनजी बेव आहे, हुनजा ॿई भाउर मक़बूल तरीन अफ़साना निगार आहिनि। हिकिड़े जो नालो मुश्ताक हुसैन शोरो आहे, ॿियो नज़ीर अहमद शोरो आहे। माशाअल्लाह ॿई पंहिंजे पंहिंजे तौर ते इंतिहाई अहमियत वारियूं शख़्सियतूं आहिनि असांजे सिंध जूं। ऐं आख़िर में सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त शौकत हिकिड़ो वॾो ख़ाल छॾे वियो आहे, उहो इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जो आख़िर में डायरेक्टर रहियो, पर हिन वक़्तु ताईं बि मुतहरिक रहियो। ऐं 16 अक्टूबर ते इनायत बलो साहिब जिन जी सालगिरह में असां सां आख़िरी दफ़ो हुनजी मुलाक़ात थी। उहो कोविड जे करे ऐं पंहिंजे बाईपास वारे ऑपरेशन हिणाई जे करे उहो असां खां 74 वरनि जी जमार में जुदा थियो आहे। मौला साईं हुनखे वरी रहमत कंदो, हर ॾींहुं हर कंहिंखे हलणो आहे। असांजा रसूल पाक, असांजा अली पाक, असांजे शाह साईं सभु दुनिया मां वञनि था, पर शौकत पंहिंजे अज़ीम कारनामनि सां यादगार नालो करे सिंधी अदब में असांखां जुदा थियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं इहो ख़ाल भरणु ॾाढो मुश्किल आहे। अच्छा सर, उन्हनि जी उस्तादी या उन्हनि जी जेका कहाणी आहे, कहाणियूं आहिनि, उहे कहाणीकार बुआ, उस्ताद बुआ आहे, ॿई पासा जेके आहिनि उन्हनि खे कीअं था ॾिसो? छाकाणि त हू पंहिंजे जेका 60-70 वारी कई आहे, उन्हनि में हिकिड़े तहरीककार अफ़साना निगार जी हैसियत में हुनजो जेको बुनियादी जोर हुयो उहो अफ़साना निगारीअ वारो हो। ऐं उन में हुन जदीद स्टाइल, हिकिड़ो जमाल अबड़े साहब जो ऐं अब्दुल कादिर जूनेजी जो स्टाइल हुयो, पर उन में नए स्टाइल सां पंहिंजी सुञाणप कराई। ऐं तव्हां यकीन करियो त शौकत इंडो पाक में सिंधी उर्दू सिंधी ऐं उते जे हिते जे सिंधी अदीबनि में हिकिड़े पुल जो ब्रिज जो हुन कमु ॾिनो हो। ऐं सम्झां थो त छाकाणि त हुनजी जेका सिंधी अदबी बोर्ड में गुलफुल रिसाले खां जेका तरबियत थी, हुन खां पोइ सिंधी अदबी संगत ऐं माणिक अब्दुल कालमाणी, तव्हां जेकॾहिं पढ़ंदड़ संगनि था त उहे हिकिड़े नए स्टाइल जा अफ़साना निगार हुया। त शौकत इन हवाले सां पंहिंजो पाण खे हिकिड़ो बुलंद नाले जे तौर ते मुतारफ़ करायो ऐं मुंहिंजी चयो त हुनजो नालो यादगार रहंदो। बिल्कुलु बिल्कुलु, बहितरीन ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कयो नसीर मिर्ज़ा साहब, थैंक यू सो मच। कॉल ते रहिया ऐं पंहिंजा जेके आहिनि वीचार वंडिया। सो नाज़रीन, हाणे ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक ते हलंदासीं ऐं उन खां पोइ वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम सुबह बहरान ऐं मुख़्तलिफ़ मौज़ुअनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी रही आहे। ऐं नाज़रीन, यकीन आहे हीउ प्रोग्राम अव्हां लाइ इंफॉर्मेटिव हूंदो, कुझु सिखण जो मौक़ो मिलंदो। ऐं असां सां गॾु हिन प्रोग्राम में जवाहर साहब मौजूदु आहिनि। अच्छा सर, ॻाल्हि हली रही हुई इंसाफ़ ते, त मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको बि असां वटि मसइला जेके थियनि था, त उन्हनि खे केतिरो इंसाफ़ मिले थो, केतिरो नथो मिले, या असां में केतिरी यूनिटी आहे ऐं असां उन मसइले खे गॾु खणी हली सघूं था। त तव्हां छा था सम्झो, असां कॾहिं पावरफुल थींदासीं जॾहिं अहिड़ा मसइला जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, जीअं सरेआम गोलियूं हलनि थियूं ऐं मारियो थो वञे, इहे कॾहिं ख़तमु थींदा? हिकु त जॾहिं माण्हू खे इहो ख़ौफ़ हूंदो त जेकॾहिं को ॾोह करणु वञा पियो त उन जा सुभाणे मुंहिंजे लाइ के भयानक नतीजा निकिरंदा ऐं आउं इन में लोड़ींदुसि, ऐं सज़ा खाईंदुसि, ऐं मूंखे सोसाइटी बि माफ़ु कोन कंदी, मूंखे इदारा माफ़ु कोन कंदा, ऐं मूंखे का बख़्शिश कान मिलंदी। ऐं ॾोह आहे, अख़लाक़ी ॾोह आहे, या हिकिड़ो को जुर्म कयां थो, मूंखे इहो ख़ौफ़ त हुजे त को एहतिसाब थींदो, को पुछण वारो हूंदो, ऐं इदारनि में बि उहा हिकिड़ी क्वालिटी उहा हुजे बि त सही, ऐं इंसाफ़ करण जे अहल बि इदारा हुजनि, ऐं असीं सभई जेके आहियूं हिक ॿिए सां बि इंसाफ़ करे सघूं। मतिलबु त उन जागरता जी बि ज़रूरत आहे त माण्हुनि खे उन्हनि मुख़्तलिफ़ कानूननि जे बारे में बि ख़बर हुअणु घुरिजे, जेके पंहिंजा बुनियादी हुक़ूक़ आहिनि, बुनियादी हक़ कहिड़ा आहिनि मुंहिंजा। मूंखे मूंसां का ज़्यादती थिए थी, मूंखे ख़बर हुअणु घुरिजे थी मूंसां ज़्यादती आहे, मूंसां नाहक आहे, मूंसां नाइंसाफ़ी आहे, ऐं मूंखे उते पोइ उन लाइ छा करणु घुरिजे जो मूंसां इंसाफ़ थींदो। हाणे असीं सदाईं हिकिड़ो मुख़्तलिफ़ रोईंदा रहंदा आहियूं त नाइंसाफ़ी नाइंसाफ़ी नाइंसाफ़ी, ऐं उहा नाइंसाफ़ी उन जे करे छाकाणि त असांखे इदारा जेके आहिनि उहे पंहिंजे असुल शकिल में नज़र कोन था अचनि। जी मिसाल जी हाल आहे, सवेरे पाण ॻाल्हि पे कईसीं त भई आख़िर इंसाफ़ माण्हू खे नथो मिले,
या उन में कहिड़ियूं कमज़ोरियूं हुजनि थियूं त भई हिकिड़ो प्रोसिक्यूशन जो हिकिड़ो डिपार्टमेंट आहे, उहा प्रोसिक्यूशन उहा सॼी जांच करे उहा जज साहब ताईं पहुचाए थी न, भई FIR दाख़िल थी, भई उन जी जेके बयान रिकॉर्ड थिया, चालान पेश थियो, का जेकॾहिं ॿी जेका फ्रांसिक का रिपोर्ट आहे, पोस्टमार्टम जी का रिपोर्ट आहे, मतिलबु त मुख़्तलिफ़ केमिकल एग्ज़ामिनेशन जूं रिपोर्टूं आहिनि, त उहे कहिड़े तरीक़े सां थियनि थियूं, उहे शफ़ाफ़ नमूने सां थियूं या न। पोस्टमार्टम थिए थी त उहा पोस्टमार्टम उहा कीअं थी आहे, शफ़ाफ़ तरीक़े सां थी आहे या न, उनजी रिपोर्ट कीअं ठाही वई आहे। उहे जेके मेडिको लीगल जा जेके आहिनि ऑफिसर, उहे ओतिरी ॼाण रखनि था या न, रिपोर्ट सही तरीक़े सां ठाहे सघनि था या न, बहितर रिपोर्ट ठाही अथनि या न, जेका पोस्टमार्टम कई अथनि उहे सभु शयूं उन में हक़ीक़तूं ॼाणायूं अथनि या न। त इहो सॼो सारो मतिलबु हिकिड़ो हिकिड़े माण्हू जे वस जी त ॻाल्हि कान हूंदी आहे न, समूरा इदारा जेके आहिनि उहे गॾिजी इंसाफ़ जे लाइ उहो ज़रियो बणिजनि था, त उहा हर इदारे में उहा शफ़ाफ़ियत नज़र अचणु घुरिजे। त उहो आम माण्हू खां वठी त आउं कोर्ट में वेंदुसि त कहिड़ी गवाही ॾींदुसि, आउं कोर्ट में वञा थो त कहिड़ी ॻाल्हि खणी वञा थो, कहिड़ो फ़रियाद खणी वञा थो, उहो ग़लति आहे या सही आहे, या का मनगढ़ंत शइ खणी थो वञा, ठीकु, त उते वरी वकील जो किरदारु आहे उहो कीअं आहे, कहिड़ो आहे, ऐं उहो मुसबत आहे या न। त पोइ उहे समूरियूं शयूं जॾहिं तव्हांजी अदालत वटि अचनि थियूं, अदालत मुनसिफ़ आहे, उहो इंसाफ़ त उहा कंदी। हाणे उन वटि तव्हां जूं शयूं पहुतियूं कीअं आहिनि, उहा डॉक्यूमेंटेशन, उहा इंफॉर्मेशन, उहा कीअं पहुती आहे, उन खे बुनियादु बणाए उहो जेको आहे जज साहिबु उनखे कंक्लूड कंदो न, उन रिपोर्टनि जे आधार ते, उन शहादतनि जे आधार ते हू पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदो। त उन्हनि समूरियुनि शयुनि मंझि जेका असीं झोल ॾिसूं था, उहे कमज़ोरियूं ॾिसूं था, उन जो कंहिं न कंहिं धुर ते असरु पए थो। जेको माण्हू इंसाफ़ जो तलबगार हुजे थो, उनखे इंसाफ़ कंहिंखे नथो बि मिले, या केस ईअं ई ख़राब थी वञनि था, त उन में उन जो घणो सबबु उहो असांजो जेको प्रोसिक्यूशन जो निज़ाम आहे उन जो कमज़ोर हुजणु हिकिड़ी वॾी तबाही मचाई आहे, जो माण्हू उहो कैफ़र किरदार ताईं नथा पहुची सघनि। असुल ॾोही जवाबदार जेको आहे उनखे उहा सज़ा उहा कान थी मिले। माण्हू जेकॾहिं के मंशात जे केस में वञे थो त वरी उहो केसनि में बाइज़त वरी थी अची वेहे थो, मिसाल जी ॻाल्हि, त पोइ मंशात जो वाहपो किथां ख़तमु थींदो, मंशात जो विकिरो किथां ख़तमु थींदो, जा जेके इहे नाहक खून थियनि था, भई फलाणे खूनी खे उहो आज़ादु थी वियो, या उहो मुख़्तलिफ़ धुरियुनि ते जेके फ़रियादी धुर ते दॿाउ विझी, समाजी दॿाउ विझी, उन्हनि मंझि कंप्रोमाइज़ करे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ऐं उन केसनि मंझि आज़ाद थी था वञनि माण्हू। त इहो बि त हिकिड़ो वॾो अलमियो आहे न, त भई जेकॾहिं हिकिड़ी धुर सां ज़ुल्म थियो आहे, हाणे हिननि जेके ही वाक़िया थिया आहिनि जिन ते पाण नाज़िम जो थियो या फहमीदा सियाल वारो जेको पाण ज़िक्र कयोसीं, ज़ाहिर आहे उन में मुख़्तलिफ़ क़ुवतूं उन सतह जूं जेके लेवल जूं जेके इहे सरदारी निज़ाम जा जेके आहिनि मौजूदु आहिनि, ख़ालिक़ आहिनि जेके, उहे वरी बि लॻा पिया आहिनि त भई इन शयुनि खे केसनि खे ख़तमु कराइजे, इहो दॿाउ प्रेशर आहे, इनखे झको कजे, झीणो कजे। पर हाणे कॾहिं कॾहिं अहिड़ियूं शयूं इतफ़ाक़ सां ईअं थी वञनि थियूं जेके कंहिंजे वस में कंट्रोल में कोन थियूं हुजनि। फ़िलहालु हिन वक़्तु जेके हालतूं आहिनि उहे हुननि जे वस ऐं कंट्रोल में न आहिनि। उते असां समूरनि खे सञावंदनि खे, पढ़ियल लिखियल माण्हुनि खे, जीअं वकीलनि कराची में किरदारु अदा कयो आहे, उन्हनि गॾिजी विया आहिनि फ़रियादी धुर सां, नाज़िम जोखियो जे भाउ सां गॾिजी बीठा आहिनि उते, त भई यकीन ॾियारियो अथनि त असीं तोसां गॾु हूंदासीं, ऐं उहो सोशल मीडिया ते बि हलियो आहे। त इन क़िस्म जी शइ असांजी इंटेलिजेंस आहे, असांजा जेके इदारनि में माण्हू वेठा आहिनि, मीडिया जो वॾो किरदारु आहे, ऐं हिन में हींअर बि त मीडिया सोशल मीडिया जेको आहे न, सोशल मीडिया उहो हर माण्हू खे जेको आहे न, ज़ाहिर आहे असांजी जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे उहा बि वसी रोल जेको आहे किरदारु पंहिंजो अदा करे रही आहे, पर हुन सां गॾोगॾु सोशल मीडिया ते बि माण्हू पंहिंजो क्लिप रखी सघे थो, ऐं जेको आहे पंहिंजो एहतिजाज माण्हू उहा ॻाल्हि, इहो त अॼुकल्ह आम थी वियो आहे। त उहे समूरा माण्हू जेकॾहिं गॾिजी, जीअं हींअर नाज़िम जोखियो जे बेरहमाने क़तल ते किरदारु अदा कयो अथनि, ईअं असीं मुख़्तलिफ़ जेके वायोलेशन्स थियनि थियूं, ज़्यादतियूं थियनि थियूं, त
त उन ते जेकॾहिं भरपूर जेकॾहिं ईअं आवाज़ हूंदा त ज़ाहिर आहे माण्हू झीणा थी वेंदा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ ताक़तवर इदारनि में ई भले वेठा हुजनि, जेके ताक़तवर हुजनि, केॾा बि ताक़तवर हुजनि, पर उहो इरशाद रांझाणी जो क़तल हुजे या मुख़्तलिफ़ ईअं ॿिया वाक़िया हुजनि, पर उहे ईअं झीणा ऐं झका थी सघनि था जेकॾहिं असांजो जेकॾहिं कलेक्टिव आवाज़, गॾियल आवाज़ जेकॾहिं उहो उभरियो त, गॾियल एहतजाज थियो त, ऐं उहो हर फोरम तां अचणु खपे। कलमकार आहे उनखे बि उन ते लिखणु खपे त भई असांजी जेका हीअ सोशल मीडिया ते जेको मोब आहे, हुजूम आहे, जेको हुजूम जी शकिल में नज़र अचे पियो, इनखे प्रॉपर कहिड़ी लाइन जी ज़रूरत आहे, इनखे कहिड़ो रस्तो, इन्हनि जी का हिकिड़ी महदूद लीडरशिप त का आहे कान। उन्हनि जी चऊं त भई हिकिड़ो लीडर आहे, हिकिड़ो सुपर सालार आहे हिननि जो, जेको हिननि खे वठी पियो वञे को रस्तो ॾेई, उहो त आहे कोन। हर को बाख्तियार आहे, हर को आज़ादु आहे, हर को पंहिंजे तरीक़े सां पियो ॻाल्हाए, कंहिंजी ज़बान कहिड़ी त कंहिंजी कहिड़ी, हर को पंहिंजी ज़बान सां ॻाल्हाए थो, मतिलबु पंहिंजे लहजे में, पंहिंजे मिज़ाजनि सां। त उते उहा ज़रूरत आहे त असांजी इंटेलिजेंस आहे, असांजो राइटर, असांजो कलमकार, असांजो सहाफ़ी, असांजा सीनियर सहाफ़ी उन ते पंहिंजो किरदारु अदा कनि त भई हीउ समाज जेको आहे, जंहिं भंजरा जेका नज़र अचे पई, जेके बि ही ज़्यातियूं ऐं जेको ज़ुल्म नज़र अचे थो, बरबरीत नज़र अचे थी, उन ते जेको असांजो सोशल मोब, असांजा एक्टिविस्ट, असांजा कारकुन, वर्कर, सियासी समाजी कारकुन जेके सरापा एहतजाज आहिनि, उन्हनि खे कीअं सहेड़िजे, उन्हनि जी ताक़त खे, उन्हनि जी आवाज़ खे, उन्हनि खे कंहिं हिकिड़े दग ते वठी वञण जे लाइ भला का त लाइन ड्रा कजे न, उन्हनि खे उन एहतजाज खे कहिड़े रंग में तब्दील कजे, कीअं तब्दील, उनखे उन किथे उहो ग़लति इस्तेमालु न थी वञे ऐं वक़्त खां अॻु उहो माठो न थी वञे। त इन जे लाइ उन असांजी इंटेलिजेंस छा जी बि ज़रूरत आहे त उहा इंटेलिजेंस छा जेका पंहिंजे वात में मुंग विझो वेठी आहे, ख़ामोश आहे, उहा ख़ामोशी उनजी नज़र अचे थी, मुजरमानी ख़ामोशी, नाज़िम जोखियो जो क़तल हुजे या फ़हमीदा सियाल जो क़तल, पर इहे बेरहमाननि क़तलनि ते उन्हनि न ॻाल्हायो आहे। हिते त उन्हनि खे ॻाल्हाइणु घुरिजे ऐं इहा ख़ामोशी हाणे तारीख़ में इहे वाक़ियात तारीख़ जा आहिनि, इहे त तारीख़ में रक़म थींदा त नाज़िम जोखियो जो क़तल कीअं थियो, नाज़िम जोखीअ खे ख़बर हुई त मतां मारियो वञा, मतां मारिजी वेंदसि, पर पोइ बि हुन आण कान मञी, हुन चयो त भई जेका मूं पोस्ट रखी आहे उनमें का बि गार कान्हे, उनमें ॿी का अहिड़ी का ग़लति ॻाल्हि आहे कान, मूं ग़लति कुझु चयो कोन्हे, का गुस्ताखी कान्हे, कंहिंजे बि शान में गुस्ताखी कान्हे ऐं इहा पोस्ट कोन हटाईंदुसि। त उन जी सज़ा उहा जेका मिली उहा भोगी, हुन शहादत माणी, होॾे हुनखे ज़िलतूं नसीब में आयूं आहिनि, हुनखे उहे लानतूं उहे ज़िंदगी भर जेसि ताईं हुनखे जहिड़ी सज़ाऊं मिलनि, पर इहा सज़ा बि घटि कान्हे। जेकॾहिं असांजो समाज इन्हनि उनखे लानतनि जे नज़र करे छॾे त इहा बि सज़ा घटि कान्हे। त इहो घणनि लाइ सम्झाणी आहे, घणनि वॾनि ताक़तवर माण्हुनि लाइ इहा वॾी सम्झाणी आहे त जेकॾहिं इहा नंढड़ी ज़्यादती वॾो भूंडो थी लॻंदी, वॾो मोचड़ो थी लॻंदी, वॾी ज़लालत थी मिलंदी, जेके ही ज़्यादती जेकॾहिं कंहिंसां ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। पैसो सभु कुझु न हूंदो आहे, इज़त रेस्पेक्ट बि इलाही घणो कुझु आहे, वतो इज़ू मंतशाओ, वतो ज़िल्लू मंतशाओ। अच्छा, वधीक इलाही ॿियूं बि शयूं आहिनि, जीअं मंशा तव्हां ॻाल्हि कई त उन ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पोइ ब्रेक जो टाइम थियो आहे ऐं नाज़रीन वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, असां इन प्रोग्राम सुबह मेहरान में मौजूद आहियूं ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक से ॻाल्हि ॿोल थी रही आहे ऐं जॾहिं इंसाफ़ जेको आहे उहो उन जी कमी आहे असांजे माशरे में, ईअं खणी चऊं त आवाज़ उथारण जी कमी आहे, या असां में जेको आहे उहा ताक़त कोन्हे, या असां में उहा ज़रूरत कोन्हे, सो उहा ज़रूरत असांखे पैदा करणी पवंदी। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं असांजे ई मुआशरे में ऐं ईअं खणी चऊं त असांजे ई घरनि मां अगरि अहिड़ा ज़ुल्म थियनि था ऐं घरनि में अची करे कोई असांखे मारे थो, कोई विढ़े थो, या कोई जेको आहे न ईअं खणी चऊं त बेरहमाना क़तल थो करे, त इहा कमी ऐं कोताही कंहिं में चइबी। असां हिकिड़ो सोसाइटी जा फ़र्द आहियूं ऐं मेंबर्स आहियूं, उन जी हैसियत सां असांखे कुझु करणु खपेनि दुनिया लाइ। सो ॿियो न खणी त माण्हू उन्हनि शयुनि खे हाईलाइट करे और बुरे खे बुरो चवे।
सो नाज़रीन असां सां गॾु हिन प्रोग्राम में वकील साहब मौजूदु आहिनि, हुननि सां ॻाल्हि ॿोल थी रही आहे। अच्छा सर, ॻाल्हि हली रही हुई मुख़्तलिफ़ इंसाफ़नि ते ॻाल्हि ॿोल कईसीं, ऐं उनखां पोइ हाणे मंशियात ते असां ईंदासीं त मंशियात जेके वापराइनि पिया, इवन हाणे जेके नई टही जा जेके ॿार आहिनि, जेके नौजवान आहिनि, उहे बि इन तरफ़ अचनि पिया, त इन्हनि जी रोकथाम लाइ छा कबो? मीन्स के मुआशिरो कहिड़ो किरदारु अदा करे थी, ऐं उन सां गॾोगॾु जेके वकील आहिनि या कोर्ट्स आहिनि उहे छा कनि पियो उन लाइ? हाणे ॻाल्हि इहा आहे त रोकथाम त ज़ाहिर आहे इदारनि जो कमु आहे। तव्हांजो नार्कोटिक्स जा इदारा आहिनि, तव्हां वटि पुलिस आहे, तव्हां वटि एक्साइज़ जो खातो आहे। इहे समूरा इदारा छा था कनि? मिसाल जी ॻाल्हि आहे, हिकिड़े हंधि खां ॿिए हंधि ताईं जेका ट्रांसपोर्टेशन थिए थी मंशियात जी, भई हिन जॻह ताईं मंशियात किथां पहुती, कीअं पहुती, किथां घुमी फिरी अची पहुती, त उते मुख़्तलिफ़ ज़िलनि मां थी मुख़्तलिफ़ ज़िलनि में पहुचे थी, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुचे थी, त उते ज़िले ते बि ज़िले जी जेका आहे सा पुलिस बीठी आहे बॉर्डर ते। जेकॾहिं टंडो अलाहार जी हद शुरू थिए थी त उते पुलिस बीठी आहे। जेकॾहिं वरी अॻिते मीरपुर ख़ास जी हद शुरू थिए थी त उते पुलिस बीठी आहे, या उते पुलिस पोस्टूं आहिनि। त सॼो सारो हिकिड़ो पुलिस जो पंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर आहे। त उते ॾिसूं था त भई उहा मंशियात असांजे घरनि ताईं कीअं थी पहुचे। त उते उहे जेके सहूलियतकार जेके बणियल आहिनि ॿिया, जेके विकिरो कनि था, जेके सरेआम फैक्ट्रियूं हलाइनि था, गुटको या ॿियूं मेनपुड़ी, सफ़ीना या ॿाहिरां में ठरोट जूं बछियूं हुजनि थियूं, ऐं उहो सवें लीटर गैलन जी शकिल में जेको आहे सो उहो विकामे थो, उहो हिकु हंधि खां ॿिए हंधि ताईं ट्रांसपोर्ट थिए थो, उहो माण्हुनि ताईं पहुचे थो। त उन में ज़ाहिर आहे असांजा कानून लागू कंदड़ जेके इदारा आहिनि उन्हनि जी वॾी ज़िमेदारी अचे थी। हींअर बि चंद ॾींहं अॻु में जेको सॼी सिंध जी हिकिड़ी लिस्ट IG सिंध हिकिड़ी जारी कई हुई त ही जेके आहिनि माण्हू फैलाणा जेके मुख़्तलिफ़ शहरनि में इलाइक़नि में जेके मंशियात जा वॾा होलसेलर आहिनि, मंशियात विकिरो कनि था, ऐं कहिड़ा कहिड़ा पुलिस ऑफिशल्स, मतिलबु त उहो कांस्टेबल आहे या को SHO वग़ैरह आहे, उन्हनि जा बि नाला उन्हनि में किथे किथे ॾिनल हुआ उन लिस्टनि में। त इहे जेके आहिनि भई उन्हनि ते को डिपार्टमेंटल का इंक्वायरी, उन्हनि खे के सज़ाऊं, उहो बि ओॾो ई मुजरिम आहे जेको हिकिड़ो जेकॾहिं तव्हां कंहिंखे सफ़ीना सां झलियो था, गुटके सां पकड़ियो था, विकिरो कंदे पकड़ियो था, पर उन जो ॿियो सहूलियतकार तव्हांजे इदारे जो जेको माण्हू आहे, इदारे में वेठो आहे, उहो बि ओॾो ई मुजरिम आहे, उहो शरीककार आहे हुनजो, उहो उनजो साथारी आहे, उनखे बि त उहा सज़ा मिलणु खपे। उहो त अञा वधीक सज़ा जो हक़दार आहे। हू सहूलियतकार बि आहे, गॾु हुन जा नफ़ो खाए पियो, कमाए पियो। मतिलबु त इहो हिकिड़ो हाणे हिननि लाइ त वधीक चवणियूं आहिनि त भई हिकिड़ा पुलिस डिपार्टमेंट में अहिड़ा माण्हू आहिनि जेके कुर्बानी ॾियण लाइ बि हूंदा आहिनि, त भई हिननि खे वक़्ती तौरु सस्पेंड करे छॾियो। लेकिन इहो सिलसिलो मथियनि हाई ऑफिशल्स ताईं जेको आहे सो इहो हलंदड़ हुजे थो, इहो सभिनी जा हिसाब पतियूं पुॼनि था। हाणे इहो अफ़सोस सां चवणो थो पए त हाणे माण्हू कंहिंजे लाइ जेकॾहिं के ईमानदार ऑफिसर बि हूंदा, पर अक्सरियत जेका आहे उहा उन्हनि माण्हुनि जी आहे जेके इन शइ खे वधीक हथी वठराइनि था, वधीक इन खे एप्रिशिएट कनि था, इन शयुनि खे, ऐं वधीक मंशियात हले थी, नशो, आइस, ॿियूं टियूं शयूं, नवां नवां नाला ॿुधूं था, त उहे असांजे तइलीमी इदारनि में या हॉस्टल्स में या जिते जिते के फ्लैट स्टूडेंट्स वठी जेकॾहिं रहनि था, त उन्हनि ताईं इहा शइ पहुची थी वञे। त इहो हिकिड़ो वधीक ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे। त हाणे उन ते उनजो जा वालदीन माइट त केतिरो पहिरो ॾींदा उन ते। असल ॻाल्हि आहे त उन जे विकिरे खे, उन जी ट्रांसपोर्टेशन खे, उन जी जेका हिकु हंधि खां ॿिए हंधि ताईं मुंतक़िली जेका थिए थी, उन खे रोकणु उहो इन्हनि इदारनि जो कमु आहे। उहे इदारा उन खे रोकीनि, उहे इदारा उन्हनि ते सख़्ती आणीनि। त भई जेकॾहिं अफ़गानिस्तान जे बॉर्डर वटां का मंशियात अचे थी त उहा अचे थी, त ज़ाहिर आहे उनखे उहे इदारा रोके सघनि था। उते को आम माण्हू कंहिं ॻोठ जो चङो मुड़ुसु या कंहिं बिरादरी जो चङो मुड़ुसु या को सोशल वर्कर, उहो वीचारो कोन थो रोके सघे। उते उहो एहतिजाज करे सघे थो, उहो रड़ करे सघे थो, उहो ॻाल्हि करे सघे थो, पर वधीक हू माफ़ियाऊं जेके ट्रांसपोर्टेशन कंदड़ आहिनि मंशियात जी, उहे उन खां वधीक ताक़तवर आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण बि आम माण्हू लाइ वीचारे लाइ मसइलो आहे। जेकॾहिं जीअं पाण सर नाज़िम जोखीअ जो मिसाल वरितोसीं, त जेकॾहिं हुन पखी जे लाइ ॻाल्हायो त उहो क़तल थी वियो, त मंशियात त अञा वॾी शइ आहे। मंशियात जो त
सां त इलाही माण्हुनि जा इंट्रस्ट आहिनि, मफ़ाद आहिनि उन सां त उन जे करे असांजे इदारनि खे आम माण्हू खे बि इन जी निदा करणु खपे। जेके उन्हनि जा सहूलियतकार आहिनि, जेके उन्हनि जा विकिणंदड़ आहिनि, उन्हनि खे डिस्करेज कजे, उन्हनि खे उन्हनि जे लाइ ख़िलाफ़ु ॻाल्हाइजे। जेतिरो जेको मैसेज डिलीवर करे सघूं, ॻाल्हाए सघूं, उहो ज़रूरु ॻाल्हायूं उन्हनि जे ख़िलाफ़ु। पर इदारनि जी वधीक ज़िम्मेदारी आहे वक़्त जी हुकूमतनि जी, ऐं उन्हनि खे नोटिस वठणु खपे इन्हनि शइ। तमामु बहितरीनु। अच्छा सर, अवां एडवोकेट रहिया आहियो ऐं मुख़्तलिफ़ केस अव्हांजी नज़र में ईंदा रहिया आहिनि। को अहिड़ो केस, का अहिड़ी ॻाल्हि जेका अव्हांखे यादि हुजे, या जंहिं अव्हांजी रातिनि जी निंड फिटाई हुजे, या जंहिं अव्हांजी लाइफ में चेंज आंदो हुजे, या चैलेंज अव्हां लाइ हुजे वॾो? हर केस जी कहानी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ हूंदी आहे। ॾिसो मिसाल जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं माण्हू चए थो त भई हिकिड़ो आम सादो हिकिड़ो फैमिली डिस्प्यूट जो केस बि माण्हुनि जो निंड फिटाए छॾींदो आहे। छाकाणि त जिते माण्हू ॾिसंदो आहे त कंहिंजो घर उजड़े पियो, किथे उन जेके 2 ॿार आहिनि या 4 ॿार आहिनि, उन्हनि जो मुस्तक़बिल केॾांहुं वेंदो। इहे फैमिली डिस्प्यूट जा जेके केस अचनि था उहे बि निंडूं उॾाए था छॾनि, त उन्हनि जो छा थींदो? हींअर त 2 फ़र्द जेके आहिनि उहे पंहिंजे अना जे हुन ते बीठा आहिनि, त उहे का छोटी मोटी ॿिए सां जातियुनि खे या सहप न हुअणु, उन जे करे उहो हिकिड़ो डिस्प्यूट। पर ॿारनि जो मुस्तक़बिल, उन्हनि ॿारनि जो छा थींदो, ऐं उन्हनि ॿारनि जो मुस्तक़बिल उहा हिकु ॾींहं जी 4 ॾींहंनि जी ॻाल्हि न आहे। उन्हनि जी मेच्योरिटी ताईं हू सोसाइटी में कहिड़े दग ते वेंदा, हुननि जी हू अनसर्टेनिटी जो हिकिड़ो शिकार थी थो वञे उहो ॿार, त उहो जहिड़ो ॼण त लावारिस थी वियो। रियासत त माउ जहिड़ी त आहे कोन, उनजो रोल उहो त आहे कोन। त उन जा जेकॾहिं माउ पीउ जेकॾहिं विढ़ी था वञनि, मुंहिंजे ख़्याल में इहो त वॾो हिकिड़ो निंडूं फिटाईंदड़, वॾा छिरकाईंदड़ वाक़िया हुजनि था इन क़िस्म जा बि। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सर, हींअर कल्चरल डे वेझो ई आहे ऐं जेको तालीम जे सिरे हेठि मल्हायो वेंदो, अव्हां जूं कहिड़ियूं तयारियूं आहिनि उन लाइ? तालीम जे सिरे हेठि आउं त मेहरान टीवी जे सरवाण मोराई साहब ऐं उनजी सॼी सथ टीम खे मुबारकबाद ॾींदुसि त हुननि तालीम जे हवाले सां उन्हनि इंतिहाई हमेशह जीअं हुननि सभ खां वधीक तकिड़ो ऐं अॻियो क़दम खयो आहे, ऐं इहो ॾुखियो क़दम आहे। छाकाणि त तइलीम जा छंडा वरी उहे इदारनि ॾे, मुख़्तलिफ़ इदारनि ॾे, वक़्त जे हुकूमतनि ॾे ओॾां उन्हनि खे बि लॻनि था। छाकाणि त बाक़ी तइलीमी हवाले सां, जागरता जे हवाले सां, ऐं उहा मुहिम तव्हांजी क़ाबिल तहसीन आहे। ऐं सभु छाकाणि त जॾहिं मूंखे का लाइन मिलंदी त उन लाइ आउं उहो एक्ट कंदुसि। ऐं त ज़ाहिर आहे उते पंहिंजनि इलाइक़नि में, पंहिंजनि ॻोठनि में उते इहो जेको सकाफ़ती ॾींहुं करे जेकॾहिं तइलीम जे हवाले सां मल्हाईंदासीं त इहा वॾी ॻाल्हि हूंदी। ऐं इनशाअल्लाह असीं मेहरान टीवी जे जेका टीम आहे, सरबराह आहे मोराई साहब, ऐं ॿी जेको सथ तव्हांजी शकिल में, तव्हांजी सूरत में, तव्हांजे जेके डायरेक्टर्स, न्यूज़ डायरेक्टर्स जेके ॿिया जेके बि आहिनि, उहे उन्हनि समूरनि जी सरवाणी में जेके सिंध जा ॿिया साझावंद बि उनखे बहितरीनु मोट ॾींदा, ऐं उहो बि सिंध लाइ हिकिड़ो लाभाइतो हूंदो किरदारु। अच्छा सर, वकील कीअं मल्हाईंदा इहो ॾींहुं? वकील बि तक़रीबन बार एसोसिएशन जे तरफ़ां ऐं मल्हाईंदा आहिनि, ऐं उन में मुख़्तलिफ़ तव्हांजा जेके पंहिंजा सिंधी टीवी जे चैनल्स आहिनि उहे बि ईंदा आहिनि उते, ऐं उते गॾिजी ॿिया मुख़्तलिफ़ कुझु सिविल सोसाइटी जा माण्हू बि उहे बि उते बार रूम में उते मल्हाईंदा आहियूं। त उते माना अजरकूं वग़ैरह ऐं टोपी इहे पाए ऐं पंहिंजो सुहिणे नमूने सां इन ते ॻाल्हाए। सही सही। सर, अव्हांजी ज़ाती ज़िंदगी ॾे थोरो ईंदासीं। नंढपण में कीअं हुआ, ऐं ज़ाहिर आहे सॼी ज़िंदगी गुज़रे थी, उन में कोई अहिड़ो लाइफ एडवेंचर? हा, नंढपण त जीअं हिकिड़ो आम ॿार जो जीअं गुज़रे थो पंहिंजी सिंधी सोसाइटीअ में ओड़े तरीक़े सां। ऐं तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में आउं 5वीं क्लास में हुअसि त असांजे वालिद साहब जी डेथ थी वई, इंतकाल थी वियो, नंढा हुआसीं 5वीं क्लास में। ऐं पोइ उन जे करे मूंखे वरी उन ते फ़ख़्रु बि आहे पंहिंजे वालिद ते, त उन जे करे मूंखे पंहिंजे समाज में जेको ॻुथियल समाज आहे जंहिंमें मुंहिंजो वालिद को इंतिहाई को जागीरदार कोन हो, पर हिकिड़ो समाज जे मोतबर माण्हुनि मंझां हो, वॾनि माण्हुनि मंझां हो। ऐं अॼु बि उनखे सम्झां थो, मुंहिंजे लाइ त मोतबर हो ऐं घणनि माण्हुनि लाइ मोतबर हो।
सो उन जो जेको कमु हो उहो तइलीम लाइ हो। हू पाण एजुकेशन डिपार्टमेंट में नौकिरी कंदा हुआ, पर हुन जी ओताक, हुन जी जॻह, हुन जो घर उहा ॿारनि जी हॉस्टल हूंदी हुई। उते मुख़्तलिफ़ असांजी कम्यूनिटी जा, मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जा जेके आहिनि से उहे उते ॿार रहंदा हुआ, उहे पढ़ंदा हुआ। इहो असांखे असांजे वालिद ते फ़ख़्रु आहे त हुन माना इहो किरदारु अदा कयो। अॼु बि जिते जिते इलाही मुख़्तलिफ़ हंधनि ते वेंदो आहियां त जेकॾहिं मुंहिंजे वालिद जे नाले सां जेके ज़रूरु मूंखां केरु पुछंदो आहे त उन जा तव्हां छा था थियो, त उहो मुंहिंजो वालिद सां, त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। असां उन जे नाले सां मोहम्मद असलम सवाई ख़ान जरवार जे नाले सां हिकिड़ो स्कूल लाइ ज़मीन बि डोनेट कई आहे, ऐं त उते जेको आहे सो स्कूल उहा बि क़ीमती ज़मीन हुई, उहा डोनेट कई अथऊं, त उन नाले सां जेको आहे सो असीं वरी हिकिड़ो तइलीम जे लाइ कुझु करे सघूं। तमामु बहितरीनु, ॾाढी ख़ूबसूरत इहा एक्टिविटी आहे, ऐं ज़ाहिर आहे ईअं ई असांखे जेको आहे पंहिंजी जेका कंट्रीब्यूशन आहे उहा करणु खपे। हिन प्रोग्राम में अची करे अव्हांखे कीअं लॻो? हिन प्रोग्राम में इहो लॻो त हिते सुठे नमूने सां ॻाल्हाए सघियासीं, ऐं तव्हांजो हिकिड़ो सुभाणे महिरान खे माण्हू पसंदि कनि था, लाइक कनि था, ऐं उन जे करे हिकिड़ी ख़्वाहिश बि हुई त तव्हांजे प्रोग्राम में बिल्कुलु शरीक थिजे, ऐं उनमें पंहिंजा बि कुझु वीचार जेके अबरा सबरा जेका अबरी सबरी ॼाण, ऐं उहा बि माण्हुनि सां पंहिंजा ख़्याल उहे शेयर करे सघूं, माण्हुनि ताईं असांजी ॻाल्हि बि पहुचे, त असीं बि जेके हिकिड़ा नंढड़ा समाजी वर्कर उहे छा कहिड़ा वीचार रखूं था, ऐं कहिड़ियूं ख़्वाहिशूं रखूं था, ऐं छा करणु घुरिजे, ऐं छा करणु वञूं पिया, त उन हवाले सां मूंखे तव्हांजो प्रोग्राम में ॾाढी ख़ुशी थी अची। असांखे बि ॾाढो सुठो लॻो तव्हां हिते आया ऐं वीचार वंडियासीं, मुख़्तलिफ़ टॉपिक से ॻाल्हायोसीं। सर, कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा व्यूअर्स खे? व्यूअर्स खे त तइलीम जी, अवल तइलीम, आख़िर तइलीम, ऐं तइलीम जे लाइ किरदारु अदा कजे, ऐं हींअर ई जेको कल्चरल डे आहे उनखे तइलीम जे हवाले सां ख़ूबसूरत करे मल्हाइजे, ऐं जेके पुराणे दौर जूं जेके तइलीम लाइ ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं, मिसाल ॾिना वञनि था, असीं ओड़ो अॼु जे दौर खे बि यादगार बणायूं, ऐं उहे लेक्चर, उहे तरबियतूं, उहे पढ़ाई लाइ उहे एहसास, उहे सुठायूं उहे पैदा कजनि, ऐं पंहिंजे वसां पाण जेतिरो डोनेट करे सघूं था तइलीम जे लाइ उहो करियूं, ऐं जेतिरो बि करे सघूं था त उहो असांखे तइलीम लाइ ॿिए जा सहूलियतकार थियूं, मददगार बणिजूं तइलीम जे सिलसिले में। ॾाढो ख़ूबसूरत मैसेज, थैंक यू सो मच सर, हिन प्रोग्राम में आया ऐं महिमान थिया। यकीनन असांजे जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे बि हीउ प्रोग्राम सुठो लॻो हूंदो, ऐं हमेशह इहा ई कोशिशि हूंदी आहे सुठा सुठा प्रोग्राम हितां नशर थियनि। सो हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त, वरी नई सुबुह सां नवनि महिमाननि सां, नवनि रंगनि सां, नवां सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।